छोकरी पानी कोड़ो आ कुछ मिलायो थे छा? न न छा मिलाईंदसि बाबा? बियो भरे आ अलाए छो हथ लुड़ी वियो। आई मुंची मोदार ठठ लगा पिया है ना तू लवेहाणा गिल में गालीचा ॾाढो मानियूं खायो डकार ते डकार लियो वेठो आहियां तव्हांखे कहिड़ी गणती तू मुंहिंजी मज़ाक थो उॾाई न भुतार मज़ाक उॾाईंदुसि सभु तव्हांजो ॿार हुयुसि त नमाज़ बि कोन पढ़ंदो हुउसि भुतार हिते 5 ई वक़्त नमाज़ थो पढ़ा ऐं तस्बीन जी मणियुनि जी ठक ठक लॻी पई आहे इहो ॾिसो यार माफ़ कजांइ तोरे देर सां आयुसि गुनाहगार न कयो भुतार ज़ाहिर आहे वॾा माण्हू आहियो हूअं बि कमद खाई उन जो रस चूसे पोइ उछलाए छॾिबो आहे न भुतार मुंशी हे रनुनि वारा ताना ई मरणा न ॾे न भुतार न ग़लति नथो चवां जे ग़लति चवां त मुंहिंजा कढो टायर ॾियो टांडा बसि अमीर जे अंगड़नि रोके विधो न त मां तो वटि कॾहिं को अचां हा भुतार अमीर ऐं तव्हां सिंध में आहियो मां त कलकते वारे क़ैद में हा न पहुचण त वॾो मसइलो आहे तुंहिंजी नाराज़गी ठहे थी मुंशी मुराद नाराज़ छो थींदुसि सभु तव्हां सां तव्हां मुंहिंजे घर माण्हू मोकिले को मुंहिंजी न्याणी थोरी थी खड़ाई हा भुतार तव्हां ते नाराज़ छो थींदुसि नाराज़ त उन्हनि ते आहियां जिन मूंखे जेल में ॾिसी राति जो मुंहिंजा नंग ते खया पितो मुंहं में बि नाहे भुतार जो अञा ज़िंदा आहियां घणो थियो मुंशी मुराद मुंहिंजे ख़िलाफ़ तोखे को पनीर प्यारे वियो आहे या ज़हर किथां थो अची किथां थो वञी मूं तव्हांखे त न चयो भुतार जो परेशान था थियो खून जे केस में आहियां ज़मानत बि ॾुखी पर नेट त आज़ाद थींदुसि मां कोशिश कयां थो तूं घबराई छो थो न भुतार न तव्हां एहसान न कजो मुंहिंजे अंदर वारो इंसान न मञींदो यार मुंशी जे अयां बि ॾुख अथई त माफ़ी थो वठां तोखां चयुमि न त भुतार गुनाहगार न कयो जॾहिं न तव्हां चयो त मां निशाने जो पको आहियां त बि मां न सम्झियुमि रहीम मूंखे ज़हर ॾिनो त बि एतबार न कयो बाक़ी सोणीअ खे घरां खणण वारी ॻाल्हि ते ॾुख कंदुसि भुतार ॾुख कंदुसि सो बि उनजो भुतार जंहिंजी सॼी उमिरि ग़ुलामी ॾिनमि न भुतार न न मुंशी छो थो सताईं यार भुतार चवंदा आहिनि त ॿियनि जा नंग तकींदड़नि जा नंग तकबा आहिनि मूंसां बि ईअं ई थियो आहे भुतार इन में तुंहिंजो कहिड़ो कसूर मां हथ ॿधी माफ़ी थो घुरां माफ़ कर यार भुतार हा मुंशी मां फ़ैसिलो करे चुको आहियां ऐं जवाब हा में खपे फ़ैसिलो हा मां सोणीअ सां निकाह कंदुसि छा हा मुंशी ऐं सचल जी धी तोखे वठी ॾींदुसि दिलदार खां जल न आहियां उमेद आहे त तूं इनकार न कंदे मसा मसा छुटो आहे जे तो दोस्तनि हिम्मत कई केसनि जी पोइवारी न थी
सूरन सा ज़मानत थिया पोइ बि नथो मुड़े मुते रहम कर मेहार मुते रहम कर अम्मा अम्मा मूंखे मजबूर न कर को घर ॿुधाए जेको नाराज़ न हुजे सॼो ॻोठ सॼो पाड़ो कका सामा तव्हांजे अॾाइनि जे करे त भाउ जी मंग छॾे ॾियां दिलदार खां डिॼी वञा हा न दिलदार आहे छा झिरकी चाटे जी महिमान इन संग ऐं मंग पोयां छा न थियो आहे केतिरा घर बर्बाद थी विया अञा बि साॻो ई ज़िद अम्मा अम्मा तू न रोक तू नाराज न थी तू दुआ जो अणमयो खज़ानो आई हमेशा खुलियल दर रही जे तू रंज थींदी त मां खा पी वेंदुसि पर मां कसम तो खणा तुझी धन जो मूंखे कसम आहे तुझी अज़मत जो भले सॼो ॻोठ तबाह थी वञे सॼो तर सड़ी रख थी वञे पर मां पंहिंजे भाउ जी मंग कंहिं ॿिए तरह जी तरह न ॾींदुसि जेको वाॾो आयो न झिरकी चाटे जी महिमान या रब इन मस्त अलस्त ऐं ज़िदीअ जी तोखे पारत थी रब मिटा तू ही रखवारो थी जास अम्मा वे सलाह करे ताकि मजरेंगा वे परेशान न थींदी कर वे अल्लाह खैर कंदो दरिया रुख मटे सघनि था समुंड सुकी सघनि था जबल झुकी सघनि था पर हे ज़िदी पंहिंजे ज़िद तो न लहंदो रब मिठा मुंहिंजे मेहार बचड़े जी तोखे पारत आहे अल्लाह खैर कंदो मां अल्लाह खैर कंदो चाहे तो भली ठाही अथई पंहिंजे हथनि सां ठाही आहिनि बाबे शहर रहण लाइ ज़िद कयो पर मूंखे रहण न आयो रही आहे न सुहिणी छो हिकिड़ो कैदी बि शहर में थो रहे कैदी हा कंहिंजे कुर्ब जो बि ऐं माण्हुनि जे ॾोहनि जो बि कैदी आहे वीचारो सम्झां थी हाजरा जिथे तूं ॻाल्हाई थी मां मिली आई आहियांसि न तोखां का ॻाल्हि लिकाई अथमि हाजरा न लिकाइण बि न खपई पोइ मूंखे हिकिड़ो ख़ौफ़ खाई वियो आहे छाजो ख़ौफ़ मेहार मुंहिंजे नसीब में आहे अलाए न इहा त मूंखे बि ख़बर न आहे सोणी असां वटि कहिड़ी छोकिरी आहे जंहिंखे ख़बर हुजे त संदसि नसीब कहिड़ो आहे तहां ॿिन्हिनि जे नसीब खे मां ॼाणा थी वक्त बाला नसीब भला मूंखे ॾिसी मुंहुं छो ख़राब कयो अथव कोड़ी का किनी मछिया छा कोड़ी जाने कम ठाइण न की ठाइण हा काकी इहा हाणे सभिनि खे ख़बर आहे ॿी ॻाल्हि कर ॿी ॻाल्हि इहा आहे त मेहार छुटी आयो आहे हा न बाक़ी वरी वेल वधियो ॾचो मतो काकी कोड़ी अधे मेहार जे लाइ कुझु न चइजांइ न त सुई खणी इहो वात सिबी छॾींदीसांइ हाय छाहे थी वात थी सिबे इहो वात आहे या फाटल कपड़ो जो सिबंदी है हाजरा बात नहणो वन्या थी हा कोड़ी जाने कम ठाइण न की ठाइण हा पंहिंजा वात फाटा पिया थियनि कोड़ीअ खे तूं चवसि हल हाणे कारी कबर इहो वात फाड़ी अचे थी ट्रा कंदी छाजन पीर खंड रही खीर मदद कर पीर सच्चा नबू फकीर बाबा तो ते जिनड़ी जो असर थियण लगो आ जिनड़ी परदेसी जिनड़ी आ पंहिंजे देश पे वई तू उनखे तंग कयो आ तॾहिं तोखे चुंबड़ी वई आ मूं त कंहिंखे बि तंग न कयो आहे तोखे कहिड़ी ख़बर तोखे जिनड़ी नज़र ईंदी छा इहो त नबू फकीर जो इल्मु आहे हा मदद कर पीर हक नबू फकीर मां भी चवां त वेठे वेठे डंदणी जी छो थो है हा जिनड़ी भी खतरनाक आ जवान जिनड़ी आ उन लाइ तोखे जवान बकरी कुर्बान करणी पवंदी बकरी को जाए न वॾे फकीर ॾे काहे जाए ईअं ई कंदुसि ही वठ बाबा हिकिड़ो तावीज़ ॻीचीअ में ॿधजांइ ॿियो पाणीअ में विझी पी जाए ऐं टियों घर में पूर जाए हाणे तूं भली वञ बकरी सुत त हण जाए न त तावीज़ असर न कंदई ईअं ई थींदो साईं
गाजन पीर खंड रही खीर। मदद कर पीर, हक नबू फकीर, हक हक। नबू फकीर तोखे रेस घुरायो। रईस हाँ तो त हिकिड़ो माण्हू तां ई थियो हली मुंहुं ॾे पर थोरी अटकल सां। कॾहिं फूलनि में टिड़ंदासीं, कॾहिं